अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर ॾींदा हलूं दड़ो नाअहल इमरान ख़ान हुकूमत जे ग़लति पॉलिसियुनि जे करे मुल्क में महांगाई सबबि अवाम मानीअ जे हिक वेले लाइ परेशान आहे। पीपीए जो मंशूर अवाम खे अटो लटो ऐं अजो ॾियणु आहे, जंहिंखे शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे बहादुर पुट चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में जारी रखंदासीं। सिंध समेत मुल्क जे अवाम मौजूदा हुक्मराननि मां बेज़ार थी चुको आहे, जन खे आईंदा इलेक्शन में अवाम तारीख़ी शिकस्त ॾींदो ऐं मुल्क जो वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो। शिराज़ी ख़ानदान पीपी ऐं अवाम सां हर वक़्तु गॾु आहे। अहिड़ो इज़हार पीपी MNA सैयद अयाज़ अली शाह शिराज़ी दड़ो लॻ ॻोठ अलहजुड़ो समेजो में समेजा बिरादरीअ जे नौजवान अब्दुल अज़ीज़ समेजो, अब्दुल हफ़ीज़ समेजो, अब्दुल मजीद समेजो, फ़ाज़िल समेजो पारां ॾिनल हिक आजाणीअ खे ख़िताब कंदे कयो। हिन चयो त असां सजावल ऐं ठटे ज़िले जे अवाम जी ख़िदमत करे रहिया आहियूं ऐं सिंध हुकूमत जे ताउन सां तरक़ियाती कमनि जो ॼार विछायो आहे। ज़िले ठटे ऐं सजावल जे इस्पतालुनि में डॉक्टरनि जी खोट समेत अवाम खे बुनियादी सहूलियतूं ॾियारण लाइ वज़ीर आला सिंध सां मुख़्तलिफ़ तरक़ियाती स्कीमनि ते अञा बि वधीक ॻाल्हायो आहे। सिंध जे ॿिन्ही ज़िलनि खे पेरस जीअं ख़ूबसूरत बणाईंदासीं। आजाणे में वॾेरो वज़ीर खॾो वॾेरो अली शेर सोढो सेठ आख़िर में MNA अयाज़ शाह शिराज़ी ऐं ग़ुलाम अब्बास शाह शिराज़ी खे सिंध जी सक़ाफ़त अजरक जा तोहफ़ा पेश करे पटका पिणु ॿधाया विया। समी अल्लाह मेमण, अमल न्यूज़ दड़ो।